जगल तू हले हले छुट छुट जगल कीअं दीदी मज़े में आयो न? मस्त हिकदम तू वियो कीअं वियो बस तव्हांजी आशीर्वाद आहे। कीअं सब घर में तू बिल्कुलु बढ़िया। हाणे आई छा? न कलाक खन त थी वियो आहे। अच्छा। थोरो फ्रेश थियण वियोसि। अच्छा हुन रूम में रहियो तूं जेको गेस्ट जो जेको रूम न रखियो अथव साइड में। हाँ उहो त पण सुठो रूम आहे। सुठो वरी छा आहे ठीकु आहे पर एसी जरा थोरी घटि थी हले। अच्छा। हवा आई कान। मां चवां थी भेणी में के चेक था कराए वठो तू चिंता न कर। ॿियो छा ख़बर आहे? बस ठीकु आहे सभु कुझु हले पियो थो। अच्छा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध दीदी हाँ तव्हां मुरलीअ खे त गाॾीअ में चारे मोकिले छॾियो। हाँ उहो उते अची लथो हाँ ऐं मां उतां ई निकितो आहियां। मां बि नकी कयो आहे जेसि ताईं दीपूअ जी शादी न थींदी शादी खाईंदुमि कोन डांस वग़ैरह न नचंदुमि तेसि ताईं मां बिल्कुलु न वेंदुमि। अरे तोखे केर तो चई वञण जे अरे लाइ? जीजा जी हुनखे चारे छॾियो हुन गाॾीअ में। अरे न तोखे हेलीकॉप्टर में मोकिलींदसि वो गाॾीअ में वियो तू चिंता ई न कर। अच्छा हाँ पहिरियों शादी त खा। हाँ, पोइ ठीकु आहे। मस्त डांस कंदासीं सुठियूं आइटमूं रखंदासीं रबड़ी खाईंदासीं अरे रबड़ियूं ऐं आइस्क्रीमूं पनीर टिक्का खाईंदासीं। पनीर टिक्का छोला चाप हा। जाम मस्त कंदासीं। पर- मां कोन भेणी में जो ॿुधण वारी आहे जेको हे बि न कजाए हे बि न रखजाए हे बि न हुनखे रखजाए। खपे सणबी पार्टी। हाणे त वरी नओं कुझु ॿोलियो अथई जीएसटी जीएसटी जीएसटी। अच्छा हाणे जीएसटी असांखे शादीअ में पुट हिकु हुन भाईअ खां खीसे में पैसा ई नथा निकिरनि। दिलो करे न गंढ चेस छोर कंदो ई कोन रखी वेंदसि। ॿुधंदो कोन इहो हा इहो त पाण खे ई थोरो खपाए चोस ख़र्च करे। मां वेठी आ न। ठीकु आहे ठीकु आहे। ॿियो सभु मम्मी ये सभु कीअं आहे? ठीकु आहे मज़े में मज़े में। दीदी हा हिकु ॻाल्हि यादि रखिजो कहिड़ी जेका तव्हां हाणे ई चई कहिड़ी? चयव कोन शादीअ खां पोइ तोखे हेलीकॉप्टर में मोकिलींदसि। उहो हेलीकॉप्टर मूंखे कराए ॾिजो। हाँ भाई दीपू पोइ काई छोकिरी वोकिरी सम्झ में आई? ॾिस यार हाणे आहे न तोखे मुंहिंजी हेल्प करणी पवंदी। अरे मां त तोखे हर ॻाल्हि लाइ तोखे तयार आहियां न। उहा हेल्प नथो चवां यार। त कहिड़ी? ॾिस कोई बि मिटी माइटी वारो अचे न हाँ उनखे तोखे खाली ईअं चवणो आहे हाँ कि पप्पा जेकी सणबी असां में ॻाल्हियूं करे थो न उहे छॾियोसि जेको हुजे हलंदो। अच्छा हाणे मिटी माइटिन वारे खे असां पंहिंजे नमूने घुमायूं। हाँ पंहिंजे नमूने। जीअं मिटी माइटिन वारो पंहिंजे नमूने असांखे घुमाईंदा आहिनि हाणे असां मिटी माइटिन वारनि खे घुमायूं। बिल्कुलु ईअं न बिल्कुलु। तूं छुटल आहीं हाणे केरु बि अचे न त चइजां पप्पा सां पोइ ॻाल्हायो पहिरियों लच्छूअ सां ॻाल्हायो। पहिरियों लच्छूअ सां। हा पोइ ॻाल्हि हरिराम अरे अचो 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 साईं अचो अरे अरे अचो 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 वियो 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 साईं वियो वियो छाल आहिनि सेठ दीपू? बस सब वियो वियो साईं वियो। वियो कीअं ठीकु आहे न? हा हा बिल्कुलु ॿुधायो कीअं अचणु थियो? ॿुधायो कीअं अचनि थियो? अरे मास्टर साहब महेश कुमार आयो आहे मिटिन माइटिन वारो कीअं अचनि थियो? तव्हां खाली रोज अचो था हिते चक्कर था ॾियो हिकु छोकिरी त सुठी ॿुधायो कान था। हाणे मूंखे लूली हुजे लंगड़ी हुजे काणी हुजे कोई बि हुजे मूंखे शादी करायो बस। यार शांती छाजी शांती यार। ठीकु आहे। अरे छा पियो ॻाल्हाइनि दीपू ओहो भाई? छा आहे राति निंड न आई अथसि त थोरा चक्कर पिया था अचंसि केॾी महिल कीअं कीअं ॻाल्हाए पियो थो। पोइ छा दवा वठी आया आहियूंसि न थोरी गेन वारी दवा त ॾिसो न अखियूं कीअं थी वई अथसि। ॾिसो ॾिसो अखियूं कीअं थी वई अथसि आहे न थोरो ईअं आराम शांति आराम कर। दीपू थोरो तुंहिंजी ईअं उमिरि लेटी अञा पओ तूं 25 साल लेटी पओ हा ईअं तुंहिंजी उमिरि अञा 25 साल अथसि छाजी तूं शादी शादी थो करी? दीपूअ जी उमिरि आहे घणी? अरे पर ॿुधो त सही मास्टर साहिब हिनखे छा राति जो हाणे छा आहे अॼुकल्ह उहो आहे न नेट ने इहे सभु चालू थियो आहे राति जो 2-2 बजे ताईं जागे थो त वरी सुबुह अॼु वरी तबियत थोरी ख़राबु थी वियसि डॉक्टर ॾे वठी वियासीं चई आराम जी ज़रूरत अथसि हिन करे अलाए छा छा ॻाल्हाए थो पियो। भाई दीपू खे सम्झाए त महेश मिटी माइटी वारो आहे टाए बूटेड वारो आहे
उन सां त सुठे नमूने दरपेश अचे न। तव्हांजी ॻाल्हि सभु सही आहे, पर जो होश में कोन्हे न हींअर दवा जो गेन। दवा जो बि गेन एॾो थींदो आहे? एॾो उहो ई त आहे। मां त वार अच्छा कया आहिनि, कॾहिं मूंखे त अहिड़ी गेन चढ़ी कोन हुई। किथां चढ़ंदी? अच्छे मथे ते गेन चढ़ंदी ई कोन्हे न। अच्छा, माना गेन चढ़े त कारे मथे वारे ते चढ़े। हा, माना तोखे बि चढ़ी हूंदी। अञा ताईं त न चढ़ी आहे। हाणे जी अगरि तव्हां ईअं वधीक पुछ कंदो त थी सघे थो चढ़ी बि वञे। न न न न न भॻवान कंदो, तो जहिड़े माण्हूअ खे गेन चढ़ंदी ई कोन। हाणे ॿुधो, हाणे सिधो मुदे ते अचो। तव्हां दीपो लाइ माइटी खणी आया आहियो की न ईअं ई रोज़ वांगुरु जीअं चकर हणण आया आहियो? हरीराम वेठो आहे, वञी करे कुझु माना अरे मां त मिटी माइटियुनि जी लिस्ट खणी आयो आहियां। ॿुधो हाणे, अरे तूं सुम्ह पओ, आराम कर। ॿुधो, तव्हां न भली कहिड़ी बि लिस्ट खणी अचो, हाणे जेकी लिस्ट खणी अचो न उहा न को मम्मीअ जे मुताबिक़ हुअणु खपे, न को पप्पा जे मुताबिक़ हुअणु खपे। ऐं हाणे जेकी लिस्ट हुअणु खपे न उहो मुंहिंजे मुताबिक़ हुअणु खपे। हुजेव मंजूर त माइटी ॻोल्हियो, न त राम राम। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। ॿुधो, इहा सेठ पियो चवे त असांखे सण बि आसामी खपे। न खपे। ॿियो? तोखे सण बि आसामी खपे? ओ गेन में आहे, तव्हां मूंसां ॻाल्हायो। अच्छा, गेन में आहे, माना तोखे लिखी ॾिनो अथई त जेको तूं चवंदे फाइनल। न हाणे चओ त हे ॻाल्हायव। भाई उथ लिस्ट खणी आया आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। ॾेखारियोसि लिस्ट। न, पर हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थी वञे त सण बि आसामी खपे की न? पहिरियों ई अचण सां ई चयो मां, हरी घड़ी छो था पुछो उहा सवाल? ॿुधायो। तुंहिंजे पीउ थो चए मूंखे सण बि आसामी खपे। हाणे जेकॾहिं मां सण बि आसामी वारो घर न ॻोल्हियां त मुंहिंजे मथां उहा कमीशन जो छा थींदो? तव्हां अचण सां ई मां तव्हांखे इहा ॻाल्हि कई की इहा ॻाल्हि न कजो। हिन बि लछुओ बि तव्हांखे चयो, तव्हां वरी था पुछो मूंखां। तव्हांखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि? पर मुंहिंजे कमीशन जो मां कुझु न ॻाल्हाईंदो, हाणे हे ॻाल्हाईंदो। पर मुंहिंजे कमीशन जो छा? तव्हां हरीराम सां ॻाल्हाइजो पाण ई, असां न ॼाणूं कुझु बि। सही आहे न लछो? ऐं हिनजी माइटी तव्हां न कराइजो। हाणे ॿुधो दिमाग़ थोरो ख़राब अचे, वरी खोटो कुझु चई ॾिए। चुपचाप हरिओम चई हलण जो नालो वठो। मैश मिटी माइटी वारे सां न पंगो लॻायो। तव्हांजी मिटी माइटी थींदी शादी पोइ जी। मैश मिटी माइटी अगरि चलो हलो। भाई ॾिसो, हींअर हिनजो आहे दिमाग़ ख़राब। जंहिं अगरि कुझु चई वरितई त हींअर उहो प्रेमचंद आयोसि त चई हलड़े टकला न त इहे ठोड़ न भञाए। अॼु तव्हां सां अहिड़ा अखर कुझु ॻाल्हाए, इन करे चवांव थो मां मैश मिटी माटी वारो सूटेड बूटेड आया। हाणे तंहिंजे करे संभालजे। ओ मैसे हलण जो कमु ॾेखार हींअर ई। छा थो चई? निकर था चयो मैं, निकर। हलण जो कमु ॾेखार। वञ था वञ। निकर। हाणे मां बि ॾिसंदुसि त दीपूअ जी शादी केरु थो करे। मुंहिंजे नसीब में तुंहिंजी शादी लिखियल हुई। नसीब में शादी लिखियल हुई, अॼु ताईं कराई है। पर हाणे जेके मां तुंहिंजी माइटियूं मां हिन लिस्ट में लिखियूं आहिनि, अॼु मां इहा लिस्ट फाड़े थो छॾियां। हलंदा थियो। ॿियो दीपू, तो मुरली हुनखे बि मास्टर साहब खे बि भॼाए छॾी। तूं यार ईअं कमु न कर। किथे न किथे तुंहिंजी माइटी कराए त छॾे हा न। हाणे चईसो निकर ॿाहिरि। अरे मास्टर आहे, इज़त वारो माण्हू आहे, चईसो हलड़े ईअं ॻाल्हाइबो आहे छा? तोखे लॻे थो केर बि कराए सघंदो? अरे यार अणहुंद खां भई ठीकु आहे, मथां कराए ॾे, केॾी महिल थी वञे त। हे सभु अथई न, ख़ाली अचनि वञनि खाइनि पीअनि, बसि हिननि जा कम इहे ई अथई।
वाह यार तू भी हरिराम वाह, ते- लच्छू अचो 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 अरे भाई व्यो, दीपू व्यो, छा हाल आहे भाई व्यो, 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 व्यो। तुंहिंजी खिल ई अथई न माना हिकिड़ो पेटेंट अथई पेटेंट अथई पेटेंट ॿियो सभु मज़े में सभु बढ़िया बढ़िया अरे भाई ॿुधायो हरिराम चए तो मूंखे सणबी पार्टी खपे हा उहा त खपे न ऐं दीपू चए तो त मूंखे सुठी छोकिरी खपे हा उहा बि खपे पर ॿई ॻाल्हियूं त मैच खाईंदियूं ई कान्हे ऐं वरी उहो भुलिजी वियो छा मम्मी चए थी मां छठियूं मिलाईंदमि हा। छठियुनि में बि इहो 36 गुण मिलंदा मिलणा खपनि त पोइ मां शादी कराईंदमि न त- बराबर त पोइ- बराबर पर इहा ॻाल्हि टई ॻाल्हियूं त मैच खाईंदियूं कान पोइ हाणे न खाईंदियूं त पोइ तव्हां ईअं ई आया हूंदो किथे मेच खाई आहे मेच खाधी अथई ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि अथव पहिरियों ॿुधायो इहे टई ॻाल्हियूं किथे मेच खाधियूं आहिनि अरे पर मां जेकी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो तव्हां ध्यान सां ॿुधो अरे पहिरियों मुंहिंजो जवाब त ॾियो न यार भई इहे टई ॻाल्हियूं किथे मेच खाइनि थियूं अरे टई मैच न खाईंदियूं त मां छा जे लायां त मां उहो ई त ॿुधायां उहो ई त मां चवांव थो न हाणे मुंहिंजी ॻाल्हि तव्हां ध्यान सां ॿुधो ॿुधायो हाँ हा? हा हा इहा ॻाल्हि मस्तु ठही वेंदी मस्त ठही वई न हा हा अरे मोतीराम माइटन वारो माना दी एंड अॼु तुंहिंजी माइटी कंहिं गई तव्हां हाणे दीपू तुंहिंजी बि माइटी केरु कंदो मां अरे लचू ॿुधाए असांखे न ये जी ॻाल्हि थी न असांजी हा हुन में न मामा खे गॾु खणणो ई पवंदो भली खणेसि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए उहो माना विश्वास वारो माण्हू त आहे न अरे मामा पंहिंजो ई माण्हू आहे यार अरे यार मामा ॿुधाइनि कंस हूंदा आहिनि हाणे वधीक तोखे ख़बर विश्वास रख मामा कंहिंखे बि न ॿुधाईंदो ठीकु आहे सॾु करेसि कयांसि कयांसि हा सॾु करेसि ठीकु आहे मामा ओ मामा चओ पुट हलो हलो ॻाल्हि ॿुधायो हा अच्छा हलो हाँ, वियो वियो मामा हिते वियो हा चओ कहिड़ो कमु आहे वरी मूं में ॾिसो दीपू जी असांखे शादी कराइणी वे, आहे वे न। पुट, वे वे। न, अरे तू वे हाणे तू दीपू जी असांखे शादी कराइणी आहे न बिल्कुलु कराइणी आहे पोइ ज़रूरु हुन लाइ- कराइणी आहे हुन लाइ न तव्हांखे आहे न असांखे हिकु ॻाल्हि में साथ ॾियणो पवंदो हिक ॻाल्हि में हिकु ई ॻाल्हि साथ मिलायत चओ ॿुधो हम्म, समझी वियो हेलो शकू जी अरे कमल दीदी अचो अचो कीअं कीअं आहियो? मज़े में? बस बढ़िया बढ़िया मस्त ॾाढो मस्त मस्त। यार यार थी हाँ। वेलकम वेलकम वे वे कॾहिं आयो आहे फॉरेन मां फॉरेन में थी वियो कुछ थोड़ा ॾींहं थी विया आहिनि हाँ। हा अरे वाह ख़बर छा त ॿुधायो फॉरेन जी कीअं रहियो सभु ट्रिप सब सुठो रहियो सुठी ट्रिप रही फर्स्ट बढ़िया, क्लास एकदम बढ़िया बढ़िया। बढ़िया एकदम एंजॉय कयोसीं हाँ हा पर ख़ासि ॻाल्हि त ॿुधायो ख़ासि ॻाल्हि त मतिलबु सुठी ट्रिप हुई पूरा ॾींहुं एंजॉय कयोसीं पर मां जंहिं ख़ासि मक़सद खां आई आहियां अच्छा ये ख़ासि मक़सद हो कि मां चयो फॉरेन जी कोई ख़ासि ॻाल्हि त प्रोग्राम ठाहे वेठा था तव्हां बि वञण जे लाइ न न मां त ॿुधो आहे तव्हांजो पुटु वेठो आहे हा आयो आहे न हाँ हा आयो आहे छा पढ़ियो आहे तूं त पोस्ट ग्रेजुएशन इन मास्टर्स में कयो अथई अॻियां PhD कयो अथई ॿियो कुझु रिसर्च वर्क चालू अथसि पोइ शादी वादीअ जो वीचार आहे न हा ॻाल्हियूं हलनि पयूं थियूं न चालू हा हा पर हाणे तव्हां असांजी किटी पार्टीअ खे बि जॉइन कयो हा हा जेसि ताईं मां रहंदसि पक ईंदसि सखी समाज असांजी आहे न हिकु किटी पार्टी सीरियल बि चालू कराई आहे अच्छा ऐं उन में असां जेके बि लेडीज़ जा ॿारनि जा कोई न कोई ॾिसो मसाइला त हा आहिनि संसार आहे प्रॉब्लम रहनि ई था त उन्हनि प्रॉब्लम खे कीअं मुंहुं ॾिजे कीअं अच्छा सुलझाइजे अच्छा उहो सभु असां किटी मतलब पार्टी में सोशल बि कयो था हा इहा सुठी ॻाल्हि आहे इहा मूंखे तव्हांजी ॻाल्हि वणी थैंक यू खाली खाई पी अचो ऐं
न उहा ॻाल्हियूं सुठी ॻाल्हि सुठो सुठो उहा असांजी किटी पार्टी कान सही आहे अथव सही आहे देन आई विल जॉइन श्योर Yeah, पक्का yeah. जॉइन कंदसि यू मोस्ट सुठो सुठो थैंक यू ओके बाय 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 See you again. हा वेलकम बाय बाय सिंधियुनि बि सुठो इहो शुरू कयो आहे अरे ही ॾिसो त मैसेज जेको आयो आहे तव्हां मां हिनखे सॼो ॾींहुं व्हाट्सएप खां सवाइ ॿियो कोई कमु आहे अरे रखो या बंदि कर सिखो हाणे हिन जो ज़मानो आहे हिन ते ई सभु मैसेज मिलनि था व्हाट्सएप को ईअं ई नथा ॻाल्हियूं कयूं सभु हिन ते ई था मिलनि सॼो ॾींहुं भाई। खाली व्हाट्सएप लॻाए वेठी आहे खीसे में पैसा रख व्हाट्सएप न यूज कर अरे बिल नथो अचे छा सम्झे ई कोन थी भाई फ्री आहे हरी राम बंदि कर हाणे उहो आयो आहे हरी राम अचो भाई मोती राम दादी नमस्ते 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 साईं नमस्ते अचो साईं अचो वेहो वेहो मोती राम सेठिन जो परिचय त करायो साईं हे तव दुबई जा इंडस्ट्रियल श्री हरीश भाई साईं तव्हां सां ॾाढो मिलण जी इच्छा हुई सेठ चयो हलो मिली अचूं हलो न न सुठो कयो न साईं तव्हांजो पंहिंजो ई घर आहे मोतीराम ॻाल्हि कई हुई असांजे छोकिरे जे मिटी माइटीअ लाइ त चई दुबईअ जी हिकु पार्टी आहे मां उन्हनि खे वठी ईंदुमि मां चयो साईं जे लेख लिखियल हूंदा त पार्टी काथां जी बि हुजे साईं ॿियो ॾियो ख़बरचार साईं कीअं साईं सभु हाणे सेठनि मूंखे ॿुधायो तव्हांजी कुझु पुट जे लाइ ॻाल्हि हलाई अथऊं मुंहिंजी छोकिरीअ लाइ हा हा उहा मां ॻाल्हि कई मोतीराम खे ऐं मोतीराम तव्हां उहा ॻाल्हि त करे ई अरे छॾी। साईं साईं तव्हां उन ॻाल्हि जी चिंता ई न कयो बसि कुदरत साईं मूंखे हिकिड़ी न्याणी ॾिनी आहे अॻियां पुठियां सभु आहे उनजो हा हा, उहो तव्हां त आहे कंहिं ॻाल्हि जी चिंता न कयो हा, ऐं छठनि जी बि कई हूंदव न अरे बिल्कुलु, शटियूं बि बिल्कुलु, मिली वियूं बिल्कुलु, दादी तव्हां बिल्कुलु, चिंता ई सभु न थी कयो हा छठियूं मिलायूं तई पहिरीं तूं रक़म जी ॻाल्हि सोच विच में ये छठियूं न कर साईं कंहिं ॻाल्हि जी तव्हां चिंता न कयो न न चिंता कोन्हे तव्हां जहिड़ो माण्हू असांजो सेण थिए त हिन खां वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि कहिड़ी आहे वरी मोतीराम जूं माइटियूं त 100% सक्सेस आहिनि अरे साईं लच्छूअ जी माइटी त मां ई कई न बसि साईं साईं मूंखे ॿुधायो सभु ॿुधायो हुननि ऐं तव्हांजे बारे में मूंखे सभु ॿुधाए छॾियो अथऊं बसि भॻवान ॿ टे कारखाना ॾिना आहिनि दुबई में हलनि था ऐं असांखे कुदरत ॾिनी हिकिड़ी न्याणी आहे साईं तव्हां जहिड़ा वीचार जे सभिनी माण्हुनि जा हुजनि त पोइ बाक़ी खपे ई छा? बसि मरे खां पोइ ॾियणो हिन खां अॻु में ॾेई सजायो करणो न न इहो त सुठो ई कमु आहे हाणे पोइ तव्हां जॾहिं टाइम रखो त महाराज खे घुराए करे साईं ओ मुहूर्त वग़ैरह हाली चवंदा आहिनि जॾहिं चओ मङाए छॾियऊं हा चओ त जॾहिं अॼु तव्हां रखूं। चओ साईं जॾहिं हा, राति बसि चओ चओ मोतीराम जीअं तव्हां महाराज खां टाइम वठो हा, हा। पोइ हली करे शाम जो गॾिजी सेठिन सां हो चवंदा आहिनि नी हो हाली गणेश कढाए छॾियऊं गणेश कढाए छॾियो साईं जेको जेको तव्हां में थींदो हुजे तव्हां में जेको रवाज हुजे मां तयारु आहियां जंहिं महिल चओ बसि बसि ऐं तव्हां खाईंदव पीअंदव छा अरे साईं, लच्छू साईं, न, छॾियो साईं। छॾियो साईं छॾियो न, वेहंदासीं न, अॻियां पहिरियों अॻियां दफ़ो आया आहिनि, अॻियां साईं। मिलंदा रहंदासीं पर खाईंदा उहो छठियूं बि खणी करे ई अचिजो ॾेई हा हा दादी अरे तव्हां बाबा चिंता न कयो छठियूं मिलायूं अथऊं तुंहिंजे विच में छठियूं ॾिसां त सही न हा साईं छठियूं बि खणी हा अचो हा हा खणी साईं हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायांव मांडा लाइटियूं बिलबरियूं मिठाइयूं रोटियूं जेको कुझु हुजे हाणे इंडिया में उहो GST बि आयो अथव साईं उनजी तव्हां साईं जहिड़ो चिंता न सेण कजो। मिलियो आहे त साईं GST जी त चिंता न वांदो ई कयो, मां कोन्हे वेठो न। कोई वांदो कान्हे हेॾा मिलंदो होॾा ॾींदासीं ॿियो छा रखो साईं थी वेंदो हा, बसि बसि तव्हां जहिड़ा माण्हू जे असांखे मिलिया त बसि साईं मोतीराम महाराज खां टाइम वठी पोइ फोन कजां हा हा फोन सेठियूं कयां बि थो। उते अचनि उते उते हा ॿुधाइजो जेको हा हा time बिल्कुलु बिल्कुलु थिए। मिलंदासीं वरी वरी चङो दादी भाई त सणबो ॾिसी सणबो ई थी वियो अरे हर ॻाल्हि में भला इहे छठियूं करण जो ज़रूरु आहे हाणे हो छठी ते मोटी वञे हा त पार्टी हथ मां निकिरी वञे हा न सम्झे ई कोन थी तूं पोइ सणबे सां ई रहंदव छा सॼो ॾींहुं अरे साए मां सां सुख सुने जी टंग मां वठी बि जा अरे हूंदुसि त कुझु ॾींदो नी बाबा हरे राम आयो त ही प्रेमचंद अच्छा
तव्हां डिग्री पुछण आया आहियो? न यार डिग्री कोन पुछण आया डिग्री जेका तो चई उहा बरोबर आहे ओके बराबरि आहे, ओके आहे। सुठो सुठो थियो न पुछो न त हे जेके अथव न ॿ टे पर तव्हां हिते आया छो आहियो? ए यार इहो त मूंखे बि विसरी वियो मां आयो छो आहियां तव्हां वटि ठीकु आहे मां यादि करे वरी पोइ अचां थो यादि करे वरी ईंदे मथो खाइण हे आई न त मां हलियो वेंदुमि अंदरि तूं ई संभालजांसि भाई मां न संभालींदुमि मां भली वेंदुमि त हिते केरु बि केरु संभालींदुसि हे ॿई कोच मां त हैरान आहियां भाई